सिंधी जो इहा असांजी ज़ुबान आहे ऐं इन ज़ुबान मूंखे इंस्पायर कयो आहे अनअनाउंस मां अची वेंदो आहियां ऐं तव्हां जेके गानो ॻायां या गुस्ताखी कई त मूं में रखां थो त भई मुंहिंजो आवाज़ु मुंहिंजो साथ ॾींदो एंड वी कैन ऑल एंजॉय मास्टर तुंहिंजो ई आहे पर नंढड़ी नंढड़ी कोन्हे इहा आहे सिज उभरण तूं सिलड़ा तुंहिंजो ओ शलक उभरण तूं सिलड़ा तुझे ओ सिज उभरण तूं तुझे मुझी मुहिबन सा मुलाकात हुजे होश जब उभड़ तूं चलड़ा तुझे होश जब उभड़ तूं छोकरी सा बंगले मिलंदो बंगले जे बेड़ा कंध जो लोड़ो लॻल हो
बैठा पीर नाले चौकीदारों दो एक तिहारे जमींदार के कम बाहर तो पंहिंजे जी पारत पंहिंजे नौकर पीरनि खे करे थो वञे पीरनि चवे त साईं हिक मिठी नंढड़ी अम्मा आहे हिन जो कोप न कजो ज़मींदार जी बहन जे वञण जो बहानो वठी हिकु घर में चोट दाख़िल थिए ज़मींदार जी दिया जीअं त पंहिंजे कमरे में वञे थी त हिन जी नज़र चोट थी पवे ख़्याल थी करे अहिड़ी का अटकल करियां जो छोड़ के पकड़ाया पंहिंजी जान बचाया पंहिंजो माल बचाया ॿियो सोचे ऐं कॾहिं हुन सां ॻाल्हियूं करण लॻी शादी चए अञा त ऐं त मां नंढड़ी आहियां अञा त ऐं त मां नंढड़ी आहियां नंढड़ी आहियां वॾी तनेत मां थींदसि वॾी तनेत मां थींदसि माट बि जो हिकिड़ो कढाईंदा जो हथ में मां थींदसि नंढो ॿार आहे थोरे वक़्त खां पोइ ॻाए ॻाए सुम्ही पवंदी पोइ छोकिरी जो वीचार और पुछो पापो थी करे थी चवे शादीअ खां पोइ पुटु पुटु ॼमंदो मां पीरनि नाम करींदसि मां पीरनि नाम करींदसि मां पीरनि नाम करींदसि पीरनि जो गुज़रो थींदो जन पाणनि सां खेलण वेंदो मामाणीअ लाइ सरींदसि मामाणीअ लाइ सरींदसि मां वाका करे सरींदसि रावटी चयो पीरल जो पीरल हेॾां अचो जेको चौकीदार बीठो हो उन सम्झो मुंहिंजी नंढड़ी अम्मा मूंखे सॾु कयो चोर जी नज़र पीरल ते थी पवे हैरान थी थो वञे बेहोश थी थो वञे ऐं गिर पई वए सोचे थो अरे 70 सालनि जी छोकिरी वॾी थी बणी शादी रात ॾाढी सां पीरल गुज़रियाई ॿुधंदड़ वीचार करियो ऐं त अञा मां धन्यवाद दादा भगवान दास संगत के मज़ो वठायो हेलो थोड़ा मैं एकदम हाउ इट इज हेलो 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 ठीक है बराबर हाणे मां तव्हांखे हिकिड़ी कवाली ॿुधाईंदुसि सिंधीअ में इन कवालीअ जो जेको ठेको अथव वरी उहो पंजाबी अथव ऐं कवालीअ जी माना उन में
गीत शेर ऐं शायरियूं ॿ चारि शायरियूं विच में जे हिंदीअ में अची वञनि त मूंखे माफ़ु कजो, छाकाणि एक्चुअली उहे हिंदीअ में कोन आहिनि। उन में कुझु त मास्तर चंद्र जूं लिखियलु अथव हिंदीअ में, पर लॻभॻि मां कोशिशि कंदुसि तव्हांखे इन उनवान ते सिंधीअ में बि ॿुधायां, पर जे हिकु ॿ अची वञे त मूंखे माफ़ु कंदा, पर चंद्र जूं हिंदीअ जूं मां ज़बरदस्त ज़रूरु ॿुधाईंदोसांव, या सैराकी ॿोलीअ में हूंदियूं। कागा सब तन खायो, चुन चुन खायो मास, मोरे तो ने नामत खायो, मोरे पिया मिलन की रास। एक दिन मैं गया इश्क दे महक में, बुले शाह जो अकला, बुले शाह सैराकी बोलियों में लिखंदो हो, एक दिन मैं गया इश्क दे महक में, तो इश्क ने मेरी वडाई लुट ली, पर मैं जो गया इश्क की दाद लेने, तो इश्क ने मोरी गानाई लुट ली। इश्क लुटेंदा पीर पैगंबरानू, वो इश्क लुटेंदा पीर पैगंबरानू, वो तेनों बादशाहों दी बादशाही लुट ली। यार बुले शाह तेरा की लुट लिया, वो इस इश्क ने तो खुदा की खुदाई लुट ली। अरे आशिक बेपरवाह सदाई, आशिक बेपरवाह, आशिक बेपरवाह सदाई, आशिक बेपरवाह, अमरुए ही आहिन जिन वट आए इश्क अला, अमरुए ही आहिन जिन वट आए इश्क अला। आशिक बेपरवाह सदाई, आशिक बेपरवाह, आशिक बेपरवाह सदाई, आशिक बेपरवाह, आशिक बेपरवाह सदाई, आशिक बेपरवाह, आशिक बेपरवाह सदाई, आशिक बेपरवाह। चंद्र तो चवे वो अपनवारा बहाराए, हलिया व्या इश्क के पिड़मा, वो चंद्र हुंदा सबई स्याणा, तो मस्ताना किथां मिलंदा, वो सॼी दुनिया चमन हूंदी, तो वीराना किथां मिलंदा। हुजन दुनिया में पंहिंजा, दिल परावा भी सजण दुश्मन, सिर्फ़ पंहिंजा हूंदा त छा मज़ो हूंदो, पंहिंजा बि हुजनि ऐं परावा बि हुजनि ऐं दुश्मन बि हुजनि। ओ हुजन दुनिया में पंहिंजा, परावा भी सजण दुश्मन, अगर हूंदा सभई पंहिंजा, त बेगाना किथां मिलंदा, सॼी दुनिया चमन हूंदी, त वीराना किथां मिलंदा। सदा जीअंदा रहनि वो बेली प्रेम जा प्याला पीअण वारा, हो न पीअंदा मैं मोहब्बत जी, त मैं खाना किथां मिलंदा, सॼी दुनिया चमन हूंदी, त वीराना किथां मिलंदा। आशिक बेपरवाह सदाई, आशिक बेपरवाह, आशिक बेपरवाह सदाई, आशिक बेपरवाह, अमरुए ही आहिन जिन वट आए इश्क अला, अमरुए ही आहिन जिन वट आए इश्क
आशिक बेपरवाह सदायूं आशिक बेपरवाह आशिक बेपरवाह सदायूं आशिक बेपरवाह आशिक बेपरवाह सदाई आशिक बेपरवाह आशिक बेपरवाह सदाई आशिक बेपरवाह ऐ खुदा तेरे दरबार में ये फरियाद करते हैं कि इन हसीनों को क्यों पैदा किया जो हमें बर्बाद करते हैं। इसलिए जरा बच के रहना इन हुस्न वालों की सोबत से, जरा बच के रहना इन हुस्न वालों की सोबत से, इनके नाज से अंदाज से नखरों से अदाओं से, क्योंकि इनकी जवानी बला है, कहर है, आफत है, कितना है, कयामत है। हाँ ये हमें पैदाते हैं, तड़पाते हैं, रुलाते हैं, फिर दूर खड़े हमारी हालत को मुस्कुराते हैं। मंसूर चलो हैं नहक जो नारो, लैला है मजनी की मोहब्बत जाने सो जग सारो, लैला है मजनी की मोहब्बत जाने सो जग सारो। लैला मजनी जी गाल लिखी आहे त मास्टर चंद्र हिकिड़ो लैला मजनी जो हिकिड़ो ॾाढो मस्तु शेर लिखियो आहे। हिकिड़ो दफ़ो ख़ुदा खे इच्छा थी त मजनूअ सां मुलाक़ात कई वञे, फ़रिश्ते खे सॾु कई ऐं चई वञी मजने खे सॾु करे अच, ॾिसां त सही कहिड़ा आशिक आहिनि इहे, सचा आशिक हूंदा हुआ। फ़रिश्तो अचे थो मजने वटि ऐं छा थो चवे, फरिश्ते ने कहा मजने से चलो तुझे खुदा बुलाता है, इसी के आगे मजनू फरिश्ते को ये सुनाता है। अरे नादान, अरे नादान जा कह दे तेरे खुदा से कि ये मजनू मिलने क्यों जावे। अरे घर ख्वाहिश है खुदा को मुझसे मिलने की, तो मेरी लैली बन कर आ जावे। घर ख्वाहिश है खुदा को मुझसे मिलने की, तो मेरी लैली बन कर आ जावे। सोलिय पे मंसूर चढ़ो है नमस्त जो नारो, सोलिय पे मंसूर चढ़ो है नमस्त जो नारो। लैला है मजने की मोहब्बत जाने तो जग सारो, हीरे रांझे लाए चवन था हिते फुटे वावा, हीरे रांझे लाए चवन हिते फुटे वावा। आशिक बेपरवाह सदाई आशिक बेपरवाह, 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 आशिक बेपरवाह, आशिक बेपरवाह, प्लीज दे दो। आशिक बेपरवाह। मास्टर चंद्र लो चवे और रुस मगर रुसन तेरी साथ नाज भी कर तू भली नाज भी साथ ऐसी
सख्त दिल सोज़ वारन साकी न कजे रुसण में छाए रखियो बेली रुसण बीत साथ उठे रुसण जो कहिड़ो आसना सबब ॿुधाए सही चंद्र त आहे चरियो चरियन जो दिल में छा कजे हाँ चंद्र त आहे चरियो अरे चरियन जो दिल में छा कजे अरे चरियो बि तो कयो ॿियो कंहिं कयो ॿुधाए त सही रुसण जो कहिड़ो आसना सबब ॿुधाए त सही सुहिणी में हर मिलिया पाण में ॾींहं जो नाथ पाए सुहिणी में हर मिलिया पाण में ॾींहं जो नाथ पाए ससुई पुनल बि रंगी अड़ा चाहे ससुई ऐं पुनल जी ॻाल्हि निकिती आहे मास्टर चंद्र थो चवे त हिकु दफ़ो जॾहिं पुनल खे काए विया जत त ससुई चरी थी पई आहे ॻोल्हे पई पंहिंजे पुनल खे पंहिंजा वार पई छिने अलाए पेर पिथू थी वियसि अलाए छा पई कयईं सर्दियूं तूं पुछंसि ससुई जे हिन भरपट में हिन जंगल में तोखे पुनल मिली वञे त तूं छा कंदे तॾहिं ससुई जवाब थी ॾे ॿुधो मज़ो ईंदो आहे ॾाढो शेर चंद्र जो आहे मस्तु वो हीअरे भरपट में पुनल जे तोखे हाणे मिले त तूं छा कंदी वो हीअरे भरपट में पतियूं जे मां पुनल खे पायां हो इंजनेर घुराए उल्फत जा हिकु नक्शो कढायां हो पुनल लाइ हिकु सुहिणो बंगलो बणायां छाजो बंगलो छाजो ठाराईंदे बंगलो हो पुनल लाइ हिकु सुहिणो बंगलो बणायां सिर जो सिरू ठाहे चुन चाह जो लॻायां गुरबसन जूं कोठरियूं माथे में ठाहियां वो पुनल प्यारल वास्ते हिकु पलंग प्यार करायां छाजो पलंग हो पुनल प्यारल वास्ते हिकु पलंग तैयार करायां हो टंगूं बाहूं पंहिंजो ईस्मू ऐं पावा बणायां हो पटे वार वारनि जो मां पलंग बणायां हो मिली पुनल सां माई द मल्हायां हो आसूं पुॼायां बेली चंद्र पंहिंजे मन जूं अॼु घर घर बीता मूं वटि बि ईद थिए हा हर जेकर नसीब मूंखे हो दिल भर जी दीद थिए हा शल जुदा कंहिंजो हबीब न थिए हुयो आदाब जो दिली दुश्मन खे बि नसीब न थिए सुहिणी में हर मिलिया पाण में जो नाथ निभाए सुहिणी में हर मिलिया पाण में जो नाथ निभाए ससुई पुनल बि रंगी बियड़ा रंग रचाए अहिड़ा आशिक आहिनि लाला शाहन जा पीछा आशिक बेपरवाह सदाई आशिक बेपरवाह आशिक बेपरवाह सदाई आशिक बेपरवाह आशिक बेपरवाह सदाई आशिक बेपरवाह आशिक बेपरवाह सदाई आशिक बेपरवाह
गजल तो चवे न जोगीपन न वैरागीपन न लगा के खाक जंगल को जा और कर खुदा को है तुझे ढूंढना न लगा के खाक जंगल को जा। साधु से थोड़ा लाभ कर लेता हूँ और मंदिर में थोड़ा सा जाप कर लेता हूँ। अरे डर है कहीं इंसान से खुदा न बन जाऊं, इसलिए थोड़ा सा पाप कर लेता हूँ। अरे डर है कहीं इंसान से खुदा न बन जाऊं, इसलिए थोड़ा सा पाप कर लेता हूँ। सुज कंडवांगिर घुमन पिया दरवेश दुनिया का न्यारा, सुज कंडवांगिर घुमन पिया दरवेश दुनिया का न्यारा। राहिन छेता दीन रोशनी राही रुक जनवारा, राहिन छेता दीन रोशनी राही रुक जनवारा। मुझी वाइफ हिते वेठी आ, करे करे धमकाई दिया तो मां चवंदो आयसि ये जो घर में सलीके से मसाला तलक न पीस सके, इन्हें ये नाज है कि खाक में मिलाएंगे। कलाई देखो तो चूड़ी का बोझ सह न सके, हाँ कलाई देखो तो चूड़ी का बोझ सह न सके। और उसमें ये दावा है कि तलवार वो उठाएंगे। फरेब और मिखर में इनका नहीं कोई सानी, ये हुस्न वाले टसले जिसे वो मांगे न उम्र भर पानी। ये हुस्न वाले टसले जिसे वो मांगे न उम्र भर पानी। के इश्क में हम क्या बताएं किस कदर चोट खाए हुए हैं, और मौत ने उनको मारा है और हम जिंदगी के सताए हुए हैं। लहद अपनी मट्टी से कह दे, लहद माना कब्र, लहद के कब्र के वो लहद अपनी मट्टी से कह दे कि दाग लगने न पाए कफन को। आज ही हमने बदले हैं कपड़े, आज ही हम नहाए हुए हैं। उसने शादी का जोड़ा पहनकर सिर्फ चूमा था मेरे कफन को, उसने शादी का जोड़ा पहनकर सिर्फ चूमा था मेरे कफन को। अरे उसी दिन से जन्नत की हूरें मुझे दूल्हा बनाए हुए हैं। देख साकी मैं तेरे मैं कदे का कितना पहुंचा हुआ है। अरे जो भी आए हैं मैयत में मेरी सबके सब लगाए हुए हैं। अरे जो भी आए मैयत में मेरी सबके सब लगाए हुए हैं। एक रिंद को मर कर भी रही फिक्र शराब, रिंद माना भी शराब, एक और शराबी आ वो मरी तो वने अच्छा तो चाहे। एक रिंद को मर कर भी रही फिक्र शराब, कहता है वो शीशा वो पैमाना कहाँ है। अरे जन्नत में तो बुला लिया है या रब, मगर ये तो बता दो कि यहाँ मैं खाना कहाँ है। अरे जन्नत में तो बुला लिया है या रब, मगर ये तो बता दो कि यहाँ मैं खाना कहाँ है। हिकिड़ी साकी, साकी माना जेका शराब प्यारी हूंदी आहे उहा मरी थी वञे ऐं ऐलान थी करे वञे। छा थी चवे, ये है ऐलान साकी का रिंदो के पारसाई, पारसाई माना पवित्रता। ये है ऐलान साकी का रिंदो के पारसाई न कोई दिखलाए। अरे ये एक शराबी की मैयत पड़ी है जो पिए वही कांटा लगाए। ये एक शराबी की मैयत पड़ी है जो पिए वही
कांधा जगाए। इन उन्होंने देखो शेर तो याद अचे मुझे, तो चेतो वो आंखों से पिलाते हैं शराबी दिल से पीते हैं। एक सेकंड रोक, शराब जी गाल निकती है मजेदार बुधाएं बुढ़ाड़ो शराब का छता चौन, ये खुदा का शुक्र है वरना गुजरती कैसे शाम, शराब जिसने भी बनाई उसको हमारा सलाम। पर के आशिक वरी जेके पीण वारा होंदा आहिनि आशिक उहे त अलॻि चवंदा आहिनि जी वो आंखों से पिलाते हैं शराबी दिल से पीते हैं, बड़ी ऊंची जगह लड़ी है किस्मत वालों की। कौन है जिसने मैं नहीं चखी, कौन है जिसने मैं नहीं चखी, कौन झूठी कसम उठाता है, अरे मैं कदे से जो बच के निकलता है तेरी आंखों में डूब जाता है। जो बहुत होशमंद बनते हैं दर हकीकत उन्हें भी होश नहीं, अरे जिंदगी के शराब खाने में कौन है जो शराब नोश नहीं। पीते हैं सभी इस दुनिया में, अंदाज जुदा है पीने का, पीते हैं सभी इस दुनिया में, अंदाज जुदा है पीने का। कुछ गम के मारे खिलवत में दिल अपना जला कर पीते हैं, हम अपनी अदा से साकी को दीवाना बनाकर पीते हैं, आंखों में आंखें होठों से होठों को मिलाकर पीते हैं। धन्यवाद दोस्तों, कवाली में काफ़ी शेर तव्हांखे ॿुधाया, मूंखे उमेद आहे माफ़ कंदा कि हिंदी में ॿुधायोमांव, पर के शेर अहिड़ा आहिनि असांखे भाषा सां प्यार आहे हक़ीक़त आहे, पर हाणे का अहिड़ी आइटम हूंदी आहे जेको असां हिंदीअ में ॿुधायूं त वधीक मज़ो आहे, छाकाणि उनजो तत्व उन में वधीक हूंदो आहे ऐं उर्दू जी जेका आहे ज़बान पंहिंजे हिसाब सां आहे, इन करे मां तव्हांखे ॿ टे हिंदी ॿुधायां, माफ़ कजो। बाक़ी चवंदा आहिनि न सिकं संगत जो याद सॻो हो कॾहिं मां थोर सां कॾहिं हू थो छिके, हो कयूं लिख छिप कढजी रांद ॿई, हो कॾहिं मां थोर कॾहिं हू थो लिखाई, हो गम दर्द जुदाईअ जे जो अचे, हो कॾहिं मां थो सिकां कॾहिं हू थो सिके, हो इहा राति वसल जी हिकु ॿिए वटि, हो कॾहिं मां थो टिकां कॾहिं हू थो टिके, हो सची मोहबत जो आहे काॾो चंदुर, हो कॾहिं मां थो टिकियां कॾहिं हू थो टिके, हो हिन मोहबत जे मैदान अंदरि, हो कॾहिं मां तो रुसां कॾहिं हू तो रुसे, हो इहे मोहबत जूं आहिनि काॾो चंदुर, कॾहिं मां थो पुसां कॾहिं हू थो पुसे, हो रुठाई रहनि पर हुजनि हयाती, रुठाई रहनि पर हुजनि हयाती, हुजनि हयाती सुहिणा हुजनि हयाती, वधी पिया विड़नि पर हुजनि हयाती, ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ॾोलिया, ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ॾोलिया, ओ मुंहिंजा रुखाई हुजनि पर हुजनि हयाती। मास्टर चंद्र कंहिं ॿुधायो मूंखे त भई हक़ीक़त में इहो मास्टर चंद्र गीत जॾहिं लिखियो हो तॾहिं उन पुटु गुज़ारे वियो, उन टाइम में लिखियो न उहो ॿियो गीत सॉरी रुखाई हुजनि हयाती। हक़ीक़त में इहो गीत असांजे औलाद सां वधीक वास्तो थो रहे, माउ पीउ असांखे पाले वॾो कंदा आहिनि, ॾाढा दुख ॾिसंदा आहिनि ऐं ॿार जॾहिं रुसी वेंदा आहिनि तॾहिं माउ पीउ त इहो ई चवंदा आहिनि त रुखाई हुजनि पर हुजनि हयाती, अरे भली पिया विड़नि पर हुजनि हयाती। मज़ेदार किस्सो ॿुधायां, हिकिड़ो आशिक़ हो, माशूका चयसि पुट केतिरो प्यारु कंदो आहियां, चई मां तुंहिंजे लाइ आसमान मां तारा टोड़े सघां थो। जी आसमान मां तारा? चई हा। चई मूंखे तारा बारा कोन खपनि, जेकॾहिं आशिक़ तूं मूंसां सचो प्यारु करी थो त तूं वञी पंहिंजे माउ जो कले जो खणी
वो आशिक इश्क में अंधो घोड़े ते चढ़ी अॻियां पियो अचे हलंदो अचे थो मां वीचारी घर वेठी आहे पुट जी राह वेठी ॾिसे त ॼाण मुंहिंजो पुटु ईंदो त निवालो मां पंहिंजे पुट जे मुंहं में बि विझंदुसि गिरह हिकिड़ो ऐं पोइ मां बि पंहिंजो उहो खाईंदुसि पर जेॾी महिल मां चांठ ते वेठी आहे ॿाहिरि ऐं आशिक इश्क में अंधो घोड़े ते अचे थो दर ते न हम कई न तम उहो छुरो खणी पंहिंजे माउ जे छातीअ में हणी माउ जो गले जो कढी वठो गले जो खणी उन माशूका खे ॾेखारण लाइ ख़ुशि थींदो उन घोड़े ते पियो अचे हलंदो पियो अचे घोड़े ते टप टप कंदो अचे थो अचानक घोड़े खां किरी थो पए उहो जेको माउ जो कले जो हुअसि उहो वञी परियां थो वञी किरे उन कले जे मां आवाज़ थी अचे त पुट तोखे चोट त कोन लॻी पुट तोखे चोट त कोन लॻी दोस्तो इहा हूंदी आहे माउ जी दिलि वीचारी पाण आले ते सुम्हंदी आहे पर ॿार खे नंढड़े खे वीचारी सुके ते सुम्हारींदी आहे पर ॿार जॾहिं वॾो थींदो आहे जॾहिं शादी कंदो आहे ऐं पोइ इश्क में जे अंधो थी वेंदो आहे त माउ पीउ खे छॾे हलियो वेंदो अलाए छो इहो संस्कार इहा संस्कृति असां में कीअं सिंधियुनि में पैदा थी आहे सभिनी ॿियनि में बि आहे कीअं मूंखे सम्झ में कोन ईंदो आहे पर अॻियां पोइ बि असांजा माउ पीउ त इहो ई चवंदा आहिनि तिन तां छॾिया मां जिंद जान गोरे तिन तां छॾिया मां जिंद जान गोरे गुरन मां सुना दिया होंद तोरे कोई प्या सुना कोई जब पर भुजन हयाती रुठाई रहन पर भुजन हयाती रुठाई रहन पर अंबानी माइक ओ मुझा सुना ओ मुझा गोलिया ओ मुझा जान ओ मुझा सुना ओ मुझा गोलिया ओ मुझा जानी ओ मुझा सुना ओ मुझा गोलिया ओ मुझा जानी मगर साहिब वाह सही वाह मगर जी झलक ड्रेस मां खणी आया पर मां जो पाइण वेंदो सां त थोरो समय लॻी वेंदो पाए अचां ड्रेस 5 मिंट लॻंदा तेसि ताईं हिकिड़ो गीत झूलेलाल का गीत कवाली सुना दो या वो हाँ कवाली झूलेलाल जी तब तक हम आ जाते हैं तैयार हो एक गीत
हेलो हेलो दोस्तों, मां पेशे सां भगत कोन आहियां, पेशे सां मां वकील आहियां, बिल्कुलु एडवोकेट। ऐं 33 साल मां सरकारी नौकरी कई आहे, घणा 33 साल पूरा। नौकरी करण खां पोइ वॉलंटरी रिटायरमेंट वरिती आहे, हींअर वकालत बि कंदो आहियां, पर भगत प्रोफेशनल कोन आहियां। पर तव्हांजे साम्हूं भगत मां इन करे थो प्रेज़ेंट कयां, मां इहा ड्रेस ख़ासि ठाराई आहे भगत पेश करण लाइ, छाकाणि त दादा लाल हरदासाणी जेॾी महिल मूंसां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कई हुई, असांखे बुकिंग ॾिनी हुई, तॾहिं इहा ॻाल्हि ज़रूरु चई हुई, चई तव्हां भगत कहिड़ो घुराईंदा या वठी ईंदा पाण खां। मुंहिंजी पेसि मां चयो दादा हाणे मुंहिंजे हिसाब सां भगत माना ॿ ॼणा हूंदा आहिनि, पाण में ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि, कहाणी खणंदा आहिनि या कुझु ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि ऐं जोक्स बि ॿुधाईंदा आहिनि, माण्हुनि खे मज़ो वठाईंदा आहिनि। उहा सॼी कला त असां अनाउंसमेंट में जोक्स में हिननि में सभु खणी सघूं था, पर मां ॾिठो त भई हिते मूंखे 2-3 ॼणनि ॿियनि बि चयो आशिक़ घणा आहिनि भगत जा, मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे ॾाढी त भई असांजे ख़ासि करे हांगकांग वारनि जो त मां बिल्कुलु उहो चवंदा आहिनि न, दिलि ॾियणु आयो हुअसि पर दिलि लुटाए थो वञे। मां त पंहिंजी हिते दिलि ॾियणु आयो हुअसि, पर तव्हां सभिनी सिंधियुनि जो ऐं हितां हांगकांग वारनि जो इहो प्रेम ॾिसी दिलि ॾियणु आयो हुअसि पर मां दिलि लुटाए थो वञा, ॾिसी पंहिंजनि सुहिणनि खे हितां मुस्कुराए थो वञा। त असां इन करे इहा भगत असां शुरू कई आहे, पर हाणे भगत में मज़ो जिते तव्हांखे शेर कलाम या ॾोहिड़ो अचे, तव्हां असांखे थोरो साथ ज़रूरु ॾींदा ताड़ियुनि सां, छाकाणि ताड़ियूं कलाकार लाइ वॾे में वॾी ॻाल्हि आहे भगत लाइ। ऐं तव्हांखे थोरो ईअं लॻंदो त भई असां भगत पेश कई आहे, सभु थोरी रिहर्सल करे आया आहियूं, पर भगत पेश करण जे पुठियां हिकिड़ो ई आहे त छाकाणि हीअ असां सिंधियुनि जो फोक आहे, लोक संगीत जेके चइबो आहे, दाइरो आहे। भगत में 3 ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, नाटक जो मां कलाकार आहियां, मां नाटक जा कालचक्र नाटक जो लेखक बि मां हुउसि, डायरेक्टर मां हुनजा 13 प्रोफेशनल शो कया हिंदीअ में 13 100 रुपया मुंहिंजे नाटक जी टिकट हुई, 13 ई शो मुंहिंजा सॼे गुजरात में मां कया, हाउसफुल जा, पर सिंधीअ में कया। हाणे हिंदीअ में मां नाटक करे सघां थो, मुंहिंजो हिकिड़ो कॉमेडी नाटक तयारु आहे, सस जी सहुरे सां शादी, फुल लेंथ। सस जी सहुरे सां शादी, तव्हां चवंदा कीअं थी आहे, सस जी सहुरे सां शादी कीअं थींदी, उहा त थींदी आहे न, उन नाटक लेखक मां आहियां। उन में मां छा लिखियो आहे त हिकिड़ा 2 कलाक हिकिड़ो हमरा उन 2 ज़ालूं आहिनि, हिकु जी जो मरी वई आहे, हिकु कुंवार जी, ऐं ॿी जेका ज़ाल अथसि उनजो पीउ जीअरो आहे, हिकु जी माउ जीअरी आहे। हाणे 2 ज़ालूं हुजनि त तव्हां सम्झो था माण्हू अॼु हिकु ई कोन थो संभाले सघे, हिक खे बि संभालणु हुजे त तकलीफ़ थींदी आहे, त 2 माण्हू कीअं संभालींदो। ऐं हाणे 2 ज़ालूं आहिनि, ॿिन्ही जो अधिकारनि ते झगड़ो थिए, हूअ चवे मां वञी पंहिंजे पीउ खे थी सॾु करे अचां, त ॿियो ई वञी चवे मां पंहिंजे माउ खे थी सॾु करे अचां। उहे ॿई पाण में ईंदा हुआ हिन जा झगड़ा सुलझाइण। नाठी जेको आहे उहो सोचे थो भई हिननि ॿुढे ॿुढीअ जो जेकॾहिं शादी कराए छॾिया त मुंहिंजो इहो प्रॉब्लम ई सॉल्व थी वञे। सो अहिड़ी तो चाल हणे त हू जॾहिं बि झगड़ो कनि अचनि, झगड़ा हुननि जा मिटाइण ऐं झगड़ा मिटाइनि हुननि जो इश्क थी थो वञे, ॿई ॿुढो ॿुढी शादी करे था छॾनि। दिस इज़ द एंड ऑफ दिस ड्रामा। हिंदीअ में आहे उहो, सिंधीअ में इन करे छाकाणि हिंदुस्तान में सिंधीअ में करणु ॾाढो ॾुखियो आहे, नाटक करणु। कालचक्र में 22 आर्टिस्टनि जी टीम हुई, हाणे तव्हांजे 22 ॼणनि खे घुरायो, हुनजो हिकिड़ो टेक्नीशियन ही अथव, हुन कालचक्र नाटक जो टेक्नीशियन बि आहे, हे सुठो कलाकार अथव ऐं ॻाईंदो आहे। हीअ अॼु माइक सर्विस में ही अमरा वेठो, हुनखे सॼो गाइड वेठे कयईं, ऐं बाय प्रोफेशन ही इलेक्ट्रिकल इंजीनियर आहे, हुते सिखा कॉलेज में, तोलाणी कॉलेज में प्रोफेसर आहे। हे असांजो काजल जो त मां तव्हांखे परिचय ॾेई चुको आहियां। हे कौशल छाया जेको तव्हांखे आर्गन ते मज़ो वठाए पियो, हे काजल छाया जो हस्बैंड आहे, ॾाढो प्यारो व्यक्ति आहे। हिन जो फादर बि प्रोफेसर हो, ही बि टीचर आहे, हे बि टीचर आहे, ॿई टीचर आहिनि ऐं तमामु सुठो गायक बि आहे। ऐं कंहिंजो हिन जो फादर प्रोफेसर हूंदो हो, हाणे हयात कोन्हे।
तंहिंखां पोइ हिन ॿार खे त मां भुलिजंदुसि कोन, ही हिननि जो ॿारु जेको आहे सो हिननि जो पुटु आहे ऐं सुठो ॻाईंदो आहे, पर हाणे अञा हिनखे संगीत जी ट्रेनिंग ॾिजे पई, तबलो सिखणु वेंदो आहे ऐं तबलो मां बि इन करे सेखारियो आहे त भई ॿ ॻाईंदड़ हिकिड़ो वॼाईंदड़ आहे, बाक़ी रिदम साइड त खपे पूरी थी वञे टीम। अच्छा, तंहिंखां पोइ हे आहे मिस्टर तस्मीन वोरा, जेको ऑक्टोपेड बि वॼाए पियो, ढोलक बि वॼाए पियो, हे ढोल बि वॼाईंदो आहे ऐं हे हमरा तमामु होशियारु आहे ऐं भुज में रहंदो आहे, असां सां गॾु चङा प्रोग्राम कया अथई। तंहिंखां पोइ आहे मिस्टर कलीम ख़ान। कलीम ख़ान जी वॾे में वॾी जेका खूबी आहे सा इहा आहे, हिन जो सॼो घरानो जेको आहे आदि जुगाद खां ही रिदम साइड में आहिनि। तबलो ही क्लासिकल सॼो ॼाणे, हिनखे क्लासिकल जी सुठी ॼाण आहे, हारमोनियम बि वॼाईंदो आहे, ईअं ॻाईंदो बि आहे, पर हिन में घणी खूबियूं आहिनि। पर हिननि जो घरानो ई संगीत जो आहे सॼो, जीअं मुंहिंजे घर में मुंहिंजो पीउ औरंगज़ेब हूंदो संगीत जो, हिन करे हाणे मूंखे यादि आहे मां नंढो 4 साले जो हुउसि जॾहिं संगीत मूंखे हो भई मुंहिंजी माउ ॻाए थी, पर असां ॿुधायां असां लाड़ी आहियूं एक्चुअली बाय कास्ट सिंधियुनि में। लाड़ी माना जेके जिन में अॼु बि उहे पुराणा रवाज़ ऐं सभु थींदा आहिनि। त मां वेंदो हुउसि बहाना ख़र्ची मिलंदी संगीत सिखणु, मुंहिंजे पीउ मूंखे चयो चई भॻत थींदे छा, निकिर ॿाहिरि, ॾंदड़ खणी सोटी हणी, अॼु बि मुंहिंजे उहे 2 निशान अथव, भॻत थींदे छा, अॼु मां तव्हांजे साम्हूं भॻत थी बीठो आहियां, भॻत जी वेस में बीठो आहियां। त दोस्तो, ऐं जेका कहाणी मां खई तव्हांखे मज़े सां ॿुधायां थो त मास्तर चंद्र जे किताब में हिकिड़ो मां कहाणी पढ़ी, उन में लिखियो अथई त हिकिड़ो दरवेश हो, उहो पंहिंजे हिकिड़े दरवेश वटि वञे थो, उन खां पुछे थो मास्तर चंद्र, चई अबा तूं रोज़ घणो कमाईंदो आहीं? चई मां रोज़ रुपयो कमाईंदो आहियां। बसि? चई हा। पर हो शाहूकार हो, पर चवंदो हो ईअं भई रुपयो माना हिसाब। चई भला पोइ उहो रुपयो ख़र्च कीअं कंदो आहीं? मास्तर चंद्र जे किताब में इहो अथव किसो। चई कीअं पोइ रुपयो ख़र्च कंदो आहीं? चई रुपए मां 4 आना मां पाण ते ख़र्च कंदो आहियां, रुपए मां 4 आना मां पाण ते ख़र्च कंदो आहियां ऐं 4 आना मां कर्ज़ लाहींदो आहियां। त मास्तर चंद्र पुछेसि थो, चई तूं कर्ज़ बि वठंदो आहीं या? चई कर्ज़ मां मुंहिंजे माउ पीउ मूंखे वॾो कयो आहे, उन्हनि जो मूं ते कर्ज़ आहे, उहे 4 आना मां उन्हनि ते ख़र्च कंदो आहियां ऐं 4 आना मां उधार ॾींदो आहियां। चई उधार बि ॾींदो आहीं या माण्हुनि खे? चई न, मां पंहिंजे 4 आना पंहिंजे औलाद खे उधार ॾींदो आहियां, उहे वॾा थींदा अलाए उहो कर्ज़ लाहींदा न लाहींदा, ऐं बाक़ी जेके 4 आना बचंदा आहिनि से मां ईश्वर खे ॾींदो आहियां, से मां ईश्वर ते ख़र्च कंदो आहियां। त उहो रुपए जो हिसाब मास्तर चंद्र खे तव्हां घटि न सम्झिजो। अॼु शाह लतीफ़ मां तव्हांखे ॿुधाए सघां थो, पर शाह लतीफ़ खे ॿुधंदासीं त असां वटि के अहिड़ा बि माण्हू हूंदा जिन खे पोइ चवंदा ही उमर मारीअ जो कलाम अलाए असांखे वणे न वणे या मज़ो ईअं हुजे, पर हाणे उन्हनि जी पंहिंजी उहा भाषा जेका एतिरी ॾुखी आहे, कॾहिं कॾहिं असांखे बि सम्झ में न ईंदी आहे, पोइ असां किन खां पुछंदा आहियूं, पर मास्तर चंद्र जी लैंग्वेज ॾाढी सुठी आहे ऐं मज़ो ईंदी आहे। त उन में इन करे मास्तर चंद्र जी ॻाल्हि खे खणी करे मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां। मुरझाई रंगन पर हुजन हयाती, पर हुजन हयाती, हुजन हयाती, हुजन हयाती, हरि जामन पर हुजन हयाती। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा ढोलिया, ओ मुंहिंजा गाना, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा ढोलिया, ओ मुंहिंजा गाना, ओ मुंहिंजा गाना, शिकारपुर जे शहर में शिकारपुर जे शहर में हिकु ज़मींदार रहंदो। हिकिड़े ॾींहुं उहो ज़मींदार झूलण जो मेलो लॻो पियो आहे,
मुझे साईं जो मेरे लॻो वञे थो मेले में पंहिंजे घर वारीअ सां गॾु छा थो ॾिसे त सभिनी मुरीदनि जे कच्छ में नंढड़ा ॿार आहिनि सभिनी जे कच्छ में ॿार आहिनि घर में पीघा पिया लुॾनि पर ॿेलियुनि जी गोद ख़ाली आहे ईश्वर खे तूं चवे झूलण खे त हे ईश्वर तो मूंखां ॾाढ कई आहे मां त तुंहिंजो नंढे खां ई अॼु ॾींहं ताईं तुंहिंजी शेवा कंदो आहियां धान पुन कंदो आहियां पर तो मुंहिंजी गोद ख़ाली रखी आहे हे ईश्वर जे तूं पंहिंजे खज़ाने मां अरे हिकिड़ो लाल ॾींहुं तुंहिंजो खज़ानो खुटी थी न वञे आख़िरी ईश्वर हुनजी ॿुधी उनखे घर में नियाणी ॾिनई ॾाढो ख़ुशि थी वियो नियाणी जो नालो रखी पूज मास्टर घनश्याम त पूज जी स्टोरी ॿिए नमूने मगज़ ॿुधाईंदो आहे पर हीअ स्टोरी ॿिए नमूने आहे त माण्हू पुछियुसि बाबा तूं पूज नालो पंहिंजे धीउ जो छो रखियो आहे नियाणीअ जो त चए थो बाबा हीअ पराई अमानत आहे अॼु नंढड़ी आहे अॼु ॼाई आहे बसि सुभाणे त हिन पखी मूंझ थींदो आहे पखीअ नालो हिन पखीअ वांगुरु फुर्ती हली वेंदी असांखे वरी अकेलो करे ॾींदी पर तंहिं हूंदे बि असांजो हुन ईश्वर ॿुधींदा आहे झूलण मुंहिंजी गोद त भरी अॼु मां दुनिया में चई त सघां थो त मूंखे नियाणी त ॾिनी अथई उन में बि हुनजो भलो ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे लोली वेठो ॻाए ऐं लोली वेठो ॿुधाए लाल पंहिंजो हिंदोरन में मौजूदा लाल पंहिंजो हिंदोरन में मौजूदा प्यारियों अखेड़ियों हो नंढड़ियों नंढड़ियों प्यारियों अखेड़ियों नंढड़ियों नंढड़ियों प्यारियों अखेड़ियों हो नंढड़ियों नंढड़ियों प्यारियों अखेड़ियों चुमी चश्मन गाया लोली गाया लोली गाया लाल पैजो
नजर का बचाया लोली गाया लाल में डोरन में मथुरा लाल में डोरन में मथुरा भगत साहब जी साईं मुंहिंजा हाणे अॻियां छा थो थिए मुंहिंजा साईं त उहा न्याणी अॼु नंढी धीरे धीरे वॾी थींदी थी वञे वाह साईं वाह शाहूकार हुनखे ॾाढो सुठे नमूने जीअं माइट पालींदा आहिनि पंहिंजी न्याणीअ खे ॾाढो प्यारु ॾेई मोहबत ॾेई हुनखे पाले वॾो कयो ॾाढो न्याज़नि सां थो पाले अॼु न्याणी 8 सालनि जी थी आहे जॾहिं 8 सालनि जी थी हुई त उन ते मां हिकिड़ो कलाम मास्टर चंद्र जो ठाहियो हो पेश करण लाइ पर दादा तव्हांखे ॿुधायो हिन करे हाणे उनखे मां रिपीट न नंढड़ी अञा त पर थोरो टाइम थिए थो जीअं न्याणी वॾी पई थींदी वञे तीअं उनखे ईअं लॻे थो मन में त हे भॻवान बसि हाणे त हिन जे अचण जी महिल थी वई आहे हाणे त बसि हीअ छॾे जल्दी हली वेंदी वरी तो भॻवान खे लीला बाॾाए चए भॻवान हे तो मूंसां छा कयो आहे हीअं त वरी छॾे असां त वरी असांजी गोद ख़ाली थी वेंदी असीं त वरी बि अकेला थी पवंदासीं इन करे छा हे तो छा कयो आहे अलाए भॻवान जे चवंदा आहिनि बंदे जे मन में हिकिड़ी ईश्वर जे मन में ॿी उनखे वरी घर अचे थो त ख़बर थी मिलेसि त भई घर में वरी जनम थियणो आहे ऐं 2 पुटनि जो गॾु जनम थिए झाड़ा ॿार था ॼमनि वाह साईं वाह चई हिकु गुरियम 2 चई ईश्वर देता है तो छप्पर फाड़ के देता है 2 पुटड़ा वाह साईं मुंहिंजा 2 पुटड़ा ॾाढो मौज में अची वियो आहे उहो शाहूकार सॼे शहर में ऐलान कयईं छा ऐलान कयईं साईं मुंहिंजा अॼु मुंहिंजे घर में छठी आहे वाह साईं वाह को बि घर में चुल्ह न ॿारींदो जीअं चेटी चंड ते असीं भंडारो रखंदा आहियूं तीअं पंहिंजे उन मुंहिंजे घर में उन भंडारे ते ॿारे छो त अॼु मुंहिंजे घर में हिकु न ईश्वर खां घुरियो में हिकिड़ो त ॾिनई 2 पुट मां ईश्वर खां घुरिया अथई ईश्वर खे वेठो बाॾाए चयो थो ईश्वर तो अलाए छा थियो सभु सॼी पंगत खड़ी थी आहे सॼो शहर हुते जमा थियो आहे ऐं सभु रोटी वेठा खाइनि मस्तीअ में लॻा पिया आहिनि उते अनाउंसमेंट थी थिए अनाउंसमेंट कहिड़ी त हिंदुस्तान पाकिस्तान जा 2 भाग थी विया ओॾा अनाउंसमेंट पई थिए माण्हू नचनि ॻाइनि पिया ढोड़ा ढोड़ मची वई भई जंहिंखे बि पंहिंजो धर्म पंहिंजो ईमान पंहिंजी जाति जुए को बचाइणो हुजे बचायो ऐं छॾियो ऐं भॻो हिते मार लुट सभु थी पियो ॾिसो ईश्वर जी कुदरत त उहा जेका मौज उहा महफ़िल में हली जिते भंडारो चालू हो सभु भॼा भॼ मची वई कटले आम थी वियो ऐं हू पंहिंजे 2 ॿारनि खे कच्छ में न्याणीअ खे विझी ऐं खणी ऐं भॼंदा पिया अचनि झोलियूं हथ में खणी ऐं ट्रेनुनि में के जहाज़नि में जंहिंखे जितां मिलियो बसि उहे सिंध छॾे पंहिंजी हिंदुस्तान जा के केॾां ॻाल्हियूं पिया केॾां मास्टर चंद्र थो चवे धोखा बि ॾिना हो वञनि था अड़े मुंहिंजा उदासी वञनि था हो वञनि था हाँ वतन खे छॾींदा हो छॾे साथ सूफ़ी लॾींदा वञनि था उहे सभेई हो वञनि था पलींदा अलाह ॼाणे वरी कॾहिं मेला थींदा हो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था छॾींदा वञनि था है मका पुराणा है
परवाना जो जलता है जलन के लिए, अरे खुश नसीब है वो इंसान जो मरता है वतन के लिए और कुछ नहीं रखता जिंदगी भर कफन के लिए। छड़े कुतब बेदिल बेकस का डेरा, छड़े शाम इस्लामी करपत का डेरा, छड़े कुतब बेदिल बेकस का डेरा, छड़े शाम इस्लामी करपत का डेरा। पुराण पटने के छड़ींदा वञनि था, पुराण पटने के छड़ींदा वञनि था, छड़ींदा वञनि था। है पका पुराना, है वतन जमाना, है पका पुराना, है पका पुराना, है वतन जमाना, है पका पुराना। छड़े पंहिंजे सिंधु नदीअ जा किनारा, छड़े पंहिंजे सिंधु नदीअ जा किनारा, पाणा छाए कथा प्यारा प्यारा। छड़े पंहिंजे सिंधु नदीअ जा किनारा, पाणा छाए कथा प्यारा प्यारा। पुराणनि पखनि खे छॾींदा वञनि था, पुराणनि पखनि खे छॾींदा वञनि था, छॾींदा वञनि था। है पका पुराना, है वतन जमाना, है पका पुराना, है पका पुराना, है वतन जमाना, है पका पुराना। मगर साहिब मां साईं मुंहिंजा हाणे ट्रेनुनि में धिका खाईंदा सिंधी वीचारा, के किथे ऐं के किथे वसंदा पिया। हे शाहूकार बि अची किथे वसियो। सो अची किथे न अची वसनि था हिकिड़े हंधि। उहो शाहूकार जंहिं सॼी पंगत खे खाराइण जी शक्ति पे रखी, अॼु उहो किथे नौकरी वेठो करे। नौकरी कंदे कंदे न्याणी तो वॾी थी, न्याणी खे उमाणण जो वक़्तु अची वियो, न्याणी खे शादी थी। होॾे शाहूकार वीचारे जो अची हीअं कीअं फाटंदो आहे, छाण मां पंहिंजी न्याणी परणाई आहे। मां बि छोकिरो ॻोल्हींदो हुअसि, मुंहिंजी ससु मूंखे चवंदी हुई त पुट चिंता न करी, तुंहिंजी न्याणी थिए न, केॾी महिल ईअं हवाई जहाज़ में फुर थी वेंदी, ख़बर ई कोन पवंदी। किथे लेख लिखियलु आहे तोखे ख़बर ई कोन पवंदी। फुर थी वेंदी कूंज वांगुरु। मुंहिंजी न्याणी बि फुर थी वई, मूंखे छॾे दुबई हली वई शादी करे। हुनजी बि न्याणी सेठरी अची वॾी थी, उमाणण जो वक़्तु आयो। तॾहिं हिकिड़ो सिंध जो कलाम मशहूरु आहे, विदाई गीत जेके चवंदा आहिनि, सिंधियुनि में तमामु घटि माण्हू इहो ॿुधो हूंदो। छॾे करिया पाणो, छॾे करिया पाणो, बाबो गानो, बाबो गानो। न्याणी निमाणी छॾे करिया पाणो, छॾे करिया पाणो, बाबो गानो। न्याणी निमाणी छॾे करिया पाणो, भारत प्यारा न्याणी निमाणी जी, भारत प्यारा न्याणी निमाणी जी। कई तो हवा दे, कई तो हवा दे, न्याणी निमाणी, न्याणी निमाणी, न्याणी निमाणी छॾे कर अपाणो,
प्यारी असांखे वध पुटनि खां प्यारी असांखे वध पुटनि खां कई तो नाले कई तुंहिंजे नाले राणी पठाणी राणी पठाणी राणी पठाणी राणी पठाणी न्याणी निमाणी छॾे करे अबाणो छॾे करे अबाणो बाबो तो बिराणो बाबो तो बिराणी न्याणी निमाणी। हाणे इहो त पीउ जा उद्गार हुआ जेके हिन कलाम में हुआ, पर जेॾी महिल माउ पंहिंजे नियाणी खे उमाणींदी आहे त नाठीअ खे छा थी चए? ससु माउ। ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा जीवे हो जीवे जीवे ओ जीवे जीवे सदैला सदोरा जीवे सदैला सदोरा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा। हा साईं मुंहिंजा शादी चवे तो जन्म चीरे दिनो मूं जन्म जन्म चीरे ओ दिनो मूं जन्म रोंदे थी सौंपे ॾियां मुंहिंजो कसम रोंदे थी सौंपे ॾियां मुंहिंजो कसम रोंदे थी सौंपे ॾियां मुंहिंजो कसम हिन जो न तूं छॾे जे साथ संगा ओ हिन जो न तूं छॾे जे साथ दूरा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा जीवे ओ जीवे ओ जीवे ओ जीवे जीवे सदाई लाल सदोरा ओ जीवे सदाई लाल सदोरा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा परती अथेरी मुंहिंजे पेट ॼाई परती अथेरी ओ मुंहिंजे पेट ॼाई नाज़न साए मोहियन पाई ओ नाज़न साए मोहियन पाई हिन जो न तूं छॾ जे साथ संगड़ा ओ हिन जो न तूं छॾ तूं साथ संगड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा जीवे ओ जीवे जीवे ओ जीवे जीवे सदाई लाल सदोरा जीवे सदाई लाल सदोरा ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा 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 ओ मुंहिंजा नाठी नंढड़ा। समय बाक़ी थोरो आहे पर इहा कहाणी मां तव्हांखे 2 मिंटनि में पूरी थो कयां, वधीक न टाइम वठंदुसि छाकाणि इहा ज़रूरी आहे। हा त अॻियां न्याणी त परिणिजी वई, हा हली वई, उन्हनि खे अकेलो छॾे माउ पीउ खे रुअंदो छॾे हली वई। पुट वॾा थिया, उन्हनि ॿिन्ही पुटनि खे बि उन शाहूकार हितां कर्ज़ु खयो, पंहिंजे PF मां पैसा कढायईं, उन्हनि खे पढ़ाईअ जे पुठियां ख़र्च करे वॾो करे ऐं उन्हनि ॿिन्ही जी बि शादी कराए छॾी। शादी त ॿिन्ही जी थी वई, पर पोइ ॿई शादी करे थोरे टाइम खां पोइ छॾे हलिया विया। उन्हनि खे बि छॾे हलिया विया।
काको रिटायर थियो आहे शाहूकार, अची घर में पिंगे में वेठो आहे। पुछेसि थी कुंवार त अबा छो पिंगे में वेठो आहीं? अॼु रिटायरमेंट माना इट इज़ अ ग्रेट अचीवमेंट, तव्हांजी ज़िंदगी जो वॾो तो जग खटियो ऐं तूं हीअं दिलि ते हथ ॾेई चई रिटायरमेंट त थी वई आहे, पर 4-5 महीना 6 महीना लॻी वेंदा मूंखे PF जा पैसा मिलण, पघार त सुभाणे खां बंदि थी वेंदी। पेंशन अचण में बि सरकारी खातो आहे, 6 महीना बि लॻनि, 7 महीना बि लॻनि, 4 महीना। हाणे गुज़र कीअं थींदो? त चएसि थो गुज़र करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तुंहिंजा 2 पुट वेठा अथई, हेॾो कमाइनि वेठा, भले अलॻि वेठा आहिनि त छा थियो? उन्हनि खे घुराए ॻाल्हाए उन्हनि सां, ॿिन्ही पुटनि खे घुराए थो चई, इहा ॻाल्हि सची आहे। ॿिन्ही पुटनि खे घुराइनि ऐं उन्हनि पुटनि खे थो चवे त अबा मूंखे हूअं त मां तव्हां खां कुझु मदद न वठां, पर छा मूंखे रुॻो 5-6 महीना थोरो घणो तूं मूंखे ॾेई छॾियईं, भई जेतिरो मां गुज़रान करे सघां। जीअं मुंहिंजी पेंशन चालू थी वई, मुंहिंजा PF जा पैसा अची विया, पोइ मां पोइ भले मूंखे न ॾिजो। ॿिन्ही पुटनि थोरो सोचे करे चई ठीकु आहे बाबा, असां सोचे करे तव्हांखे ॿुधाईंदासीं, सोचे करे ॿुधाईंदासीं। शाहूकार वीचारो माना तमामु सख़्ते में अची वियो, चई ॾिसां मां त कॾहिं पुटनि खे कोन चयो त अबा मां जेको बि घुरंदा हुआ, हिकिड़ो बीमार थींदो त 10 डॉक्टर घर ते बीहारे छॾींदो हुउसि। अॼु मां ॿुढो थियां, खऊं वेठो कयां, रिटायर थियां त पुट चवंदा सोचींदुसि, मूं त कॾहिं कोन सोचियो पुटनि मूंखां घुरियो, पर छा चवे? वरी उथी वञनि था त माउ थी चवे अबा आयो जेको बि घर में ठाहियो अथमि, निवालो खाई पोइ वञो, ईअं ई न वञे। पुट त हलिया विया, चईंदा न हुते असांजी जोए ॿार इंतज़ारु कंदा, अजाए जान थींदो, हलिया विया। सोचे ॿुधाईंदासीं। कुझु ॾींहं गुज़रिया, नियाणी दर ते अचे थी, कार मां लहे थी, अंदरि अचे थी। नियाणी आई, अची करे ॾिठी पंहिंजे पीउ जी, चई बाबा छो ॻरी विया आहियो तव्हां, तव्हांजी शिकिल लथी पई आहे? चई न पुटु काई ॻाल्हि कोन्हे। हाणे माउ पीउ चाहींदा आहिनि असां भले तकलीफ़ ॾिसूं, पर औलाद खे तकलीफ़ न ॾियो, अहिड़ी का ॻाल्हि सभु नियाणीअ खे कीअं ॿुधाईंदो? कूंच खे सभु सेठ, पर उहो ॿुधाएसि थो, माना माउ थी ॿुधाएसि अबा हीअ ॻाल्हि आहे नियाणी खे अकेले में। नियाणी त सुबुह जो आई, शाम जो वञे पई, पीउ ऐं माउ ॿई दर ते उमाणण आया अथसि। कार में उहा धीअ वेई आहे, जीअं सेठ अंदरि अचे त अरे ॾिसी त टेबल ते हिकिड़ी नोटनि जी थपी पई आहे, रुमाल पियो आहे, खईं उहे पैसा ऐं डुकंदो वियो, सॾके तेसि कार त हली वई। ऐं उहो नोट ॾिसी हथ में हिकिड़ी चिठी लिखियल हुई, हुन में लिखियल हो त बाबा मां को तव्हां ते अहसान कोन कयो आहे, मूंखे अमां सभु ॿुधाए छॾियो, तव्हां मूंखे पाले न पाए वॾो कयो, मुंहिंजी शादी कराए, मुंहिंजो दहेज ते हेतिरो ॾिनव, अॼु तव्हां हीअं तकलीफ़ में आहियो, मां कीअं तव्हांखे ॾिसां? मूंखे ख़बर आहे पुटनि तोखे न करे छॾी आहे, पर मां त न ॾिसी सघंदुसि। मां इहो पंहिंजो कर्ज़ु लाथो आहे, मास्तर चंद्र वारी ॻाल्हि त चई मां तव्हांजो इहो कर्ज़ु लाथो आहे। अॼु हिंदुस्तान में या घणनि खे नियाणियूं ॼमंदियूं आहिनि त माण्हू चवंदा आहिनि भ्रूण हत्या हलंदी आहे, उन्हनि खे अंदरि ई अंदरि ख़तमु करण। जीअं राजस्थाननि में त इहा अॼु बि आहे, छो जो असां में ॾेती लेती जो मर्ज़ु आहे। भगतपुरी करण खां अॻु मां तव्हांखे हिकिड़ो मज़ेदार किसो ॿुधाईंदुसि त अनिल कुमार द्विवेदी दहेज ते हिकिड़ी जेका कविता लिखी आहे, ॾाढी मज़ेदार लिखी आहे, तव्हां ॿुधंदा तव्हांखे मज़ो ईंदो। धीउ शादी करे वञे थी, 2 सालनि खां पोइ पंहिंजे पीउ खे हिकिड़ो ख़त थी लिखे, चए थी पूज्य पिताजी ये मेरे जीवन की डायरी का आखिरी पन्ना है और जिंदगी के मोड़ पर बस इतना ही कहना है कि कल फिर एक बार मेरी डोली निकलेगी, लेकिन इस बार लाल जूड़े में सजी हुई गाजे बाजे के साथ नहीं, बल्कि बांस के खपचियों पर सर से पैर तक लिपटी हुई राम नाम सत्य। लोग राम के नाम को सत्य कहेंगे, मगर समझ नहीं पाएंगे कि कितने असत्यों ने मारा है मुझे। अरे माँ क्यों रोती है तू? अरे विदा तो तू पहले ही कर चुकी थी, मैं तेरे लिए तो पहले ही मर चुकी थी। अरे भूल जाना उस कलमुही को जिसे तूने दुल्हन सा सजाया था और बताया था कि यही है तेरे परमेश्वर का घर। पर क्या बताऊं माँ, जब वो परमेश्वर तुझे सताने लगा, हर बार नई नई मांगे लाने लगा, तुम्हारी बेटी को कोसने लगा, कसने लगा,
जलने लगा, जलाने लगा तो लगने लगा कि परमेश्वर सुनने में चूक हो गई है तुमसे। बापू बापू बहुत शैतान थी ना तुम्हारी लाडली, इसे इसकी शैतानी समझ लेना, मगर कांधा देना, रुमाल मत लेना, ताकि लोग देख सके रोते हुए बाप का चेहरा और कर्ज के कुएं से भी गहरा तुम्हारी बेटी का अंतिम प्रणाम। तो ये दहेज असा सिंधिन में भी मर्द आ स्वामी लीलाशाह जड़ा भी चिल्लाए चिल्लाए पुकारे पुकारे हलिया विया, पर असां इहो मर्ज़ न्याणियुनि ते अञा बि इहो क़ाइमु रखियो आहे। असां भुलिजी था वञूं त असांखे माउ जीअं जनमु ॾियण वारी त का न्याणी हुई, पर असां इहो भुलिजी था वञूं। असांजो इहो मर्ज़ जेकॾहिं असां मां दूर थी वञे त मां सम्झां थो असांजा सिंधी भाग खटंदा। धन्यवाद। जय हिंद। हिंद हुज सुन दे दो हिंद हुजे या सिंध हुजे, वो किथे बि कहिड़ी मुंद हुजे, वो मंदर हुजे या मन हुजे, खुलियल हुजे या बंद हुजे। सिंधिन जा मेला हो यारो लगंदा ही रहंदा, झूलण जा मेला हो यारो लगंदा ही रहंदा। सगर सिकंदराबाद हुजे, बम्बई हैदराबाद हुजे, सगर सिकंदराबाद हुजे, बम्बई हैदराबाद हुजे, गांधी धाम जी याद हुजे या सुहिणी हीराबाद हुजे, गांधी धाम जी याद हुजे या सुहिणी हीराबाद हुजे। वसंत जा मेला मेला मेला, वसंत जा मेला हो यारो लगंदा ही रहंदा। सिंधिन जा मेला मेला मेला, सिंधिन जा मेला हो यारो लगंदा ही। अमेरिका जापान हुजे, तोड़े तुर्किस्तान हुजे, हो अमेरिका जापान हुजे, तोड़े तुर्किस्तान हुजे, दुबई हुजे ईरान हुजे या थोड़े हांगकांग हुजे, हो दुबई हुजे या ईरान हुजे या थोड़े हांगकांग हुजे। सिंधिन जा मेला मेला मेला, सिंधिन जा मेला हो यारो लगंदा ही लगंदा। मस्तन जा मेला मेला मेला, सिंधिन जा मेला हो यारो लगंदा ही लगंदा। मेला हो यारो लगंदा ही
दूर न का मंजिल हुजे मौज हुजे खिल खिल हुजे हो दूर न का मंजिल हुजे मौज हुजे खिल खिल हुजे मतल सदा महफिल हुजे हर दिल सा मिलल हर दिल हुजे मतल सदा महफिल हुजे हर दिल सा मिलल हर दिल हुजे सुनर जा मेला 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 सुनर जा मेला ओ यारो लगदा ही लगदा ओ मुझे सुनर जा मेला 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 सिंधिन जा मेला ओ यारो लगदा ही लगदा ओ मुंहिंजा यार सिंधी बोले गुलजार सिंधी वाह आगे गुलजार सिंधी ये दीदार सिंधी से जा खाली पूरा सिजल सरकार सिंधी लड़की में भी बाजार सिंधी खत्म हजार सिंधी बरपट में बाग पड़ा रे मानक बहार सिंधी आगे दीदार सिंधी सुहिणा मलदार सिंधी या यार सिंधी सिया रे शाद केड़ा शानदार सिंधी और पूजा मौला आया यार लगदे मोहार यार पुरकार वफादार सिंधी सुनन में सुनी सिंधी सुहिणा मलदार सिंधी आनंद सिंधी सिंधी दीदार सिंधी तुम यार सिंधी वफादार सिंधी तुम यार दोस्तों आखिरी घड़ी अची पहुती आहे प्रोग्राम जी मूं वटि मिमिक्री जो आइटम ते एतिरियूं हुयूं जो मौक़ो न मिलियो आहे टाइम खुटी पियो न त हिकिड़ो मां अंग्रेज़ीअ में अहिड़ो भाषण ॾींदो आहियां जो तव्हां शायदि ई कंहिं ॿुधो हुजे पर उहा आइटम रहिजी वई ॿियो सिंधीअ में हिकिड़ी मां ॻोल्हा कई आहे भुजनि जी सिंधी भुजो ॾींदा आहिनि पर भुजो अलॻि अलॻि प्रकार जो हूंदो आहे इहा तव्हांखे ख़बर आहे भूंडो अलॻि अलॻि प्रकार जो माना हिकिड़ो ईअं मां नाला ॾिना आहिनि उनखे भई हिकिड़ो आम भुजो हूंदो आहे ॿियो शर्मीलो भुजो थींदो आहे भई ॿ साहेड़ियूं पाण में ॻाल्हाईंदियूं आहिनि त कीअं भुजो ॾींदियूं आहिनि शर्म विचां ॿियो गुस्से में माण्हू ईंदो आहे त कीअं भुजो ॾींदो आहे हिकिड़ो पुठीरो भुजो ॾींदो आहे ॿियो माण्हू पाण खे बि भुजो ॾींदो आहे अहिड़ा घणेई प्रकार आहिनि भुजे जा मां उहा आइटम तव्हांजे साम्हूं न ॾेई सघियुसि अलाए छो मूंखे मज़ो रहिजी वियो हाणे वक़्त जी तक़ाज़ा आहे वरी इनशाला वरी अञा ॿ प्रोग्राम आहिनि पर उहे प्रोग्राम अहिड़ा आहिनि जिते असां इहा आइटम न ॾेई सघंदासीं न त अञा घणियूं हुयूं मां पंहिंजी ज़ाल ते एतिरा ॿुधाईंदो आहियां ॻाल्हियूं उहो माना अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहियां भई मुंहिंजी ज़ाल जा कमाल खाए माल करे ताल तिरक ताल चए दाल न वणे पाणी खाल करे हाल थी बेहाल चले चाल मारे छाल चए दाल न वणे मुंहिंजी ज़ाल दिलि जी छोटी कद जी छोटी आहे छोटी मुंहिंजी ज़ाल दिलि जी खोटी कद जी छोटी बदन जी मोटी खणे सौटी हाणे लोटी करे रोटी
करे की न रोटी पटे अम्मा जी थी चोटी नोचे मुंहिंजी बोटी बोटी मुंहिंजी कॾहिं रोटी की न करे मुंहिंजी ज़ाल आहे कहाणी तब मां चवांसि राणी मुंहिंजी ज़ाल आहे कहाणी तब मां चवांसि राणी ठाहे अठो ऐं चाणी मुंहिंजी अखि न पे छॾे तब मां चवांसि राणी चए छाजी तुंहिंजी राणी मां करण वञा गजाणी हली पेके मूंखे छॾे करे नखरा हज़ार चए चूड़ा आहिनि चार दिलदार मुंहिंजा यार मूंखे हार वठी ॾे घुमे शहर ऐं बाज़ार सदा हलण खां लाचार ॼणे ॿार मथां ॿार मां थी पियो आहियां बेज़ार मुंहिंजा यार अॻियां अलाए छा थींदो हिकिड़ी आहे 2 मिंट मां तव्हांखां परमिशन वठंदुसि वोट ऑफ थैंक्स चवण खां अॻु ऐं पलो पाइण खां अॻु हिकिड़ो झूलेलाल जो गीत अथव अञा असां उहो गीत काजल छाया खां ॿुधंदा तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो छाकाणि त इहो गीत सिंध में मुस्लमान ॻाईंदा ऐं हिंदुस्तान में असीं बि ॻाईंदा आहियूं सिंधी ऐं टियों पंजाबी बि ॻाईंदा आहिनि असां उन्हनि इन खे जोड़े ऐं हिकिड़ो अहिड़ी आइटम तयारु कई आहे माना उन हिसाब सां तव्हांखे उहो क्लासिकल ॼाणे बि मज़ो ईंदो आहे आख़िरी आइटम जो आहे उन खां अॻु मां 2 मिंट तव्हांजा वठंदुसि हा त वांदो न आहे दादा रखो ईश्वर ते झूलण वेठो आहे पर हिकिड़ी आइटम इन करे रहिजी वई आहे छाकाणि इहा जो मां न ॿुधाई त मुंहिंजो अरमान रहिजी वेंदो ऐं सिर्फ़ु 3 मिंट हलंदी इहा आइटम उन में छा आहे त तव्हां बि मूंखे कोन भुलिजंदा ज़िंदगी भर इहो मुंहिंजो ॻाइबो आहे छा असां सम्झंदा आहियूं त भई पाण में जेके ॿुढा ॿुढियूं आहिनि भई असां जवानी इश्क कंदा आहियूं पर ॿुढे ॿुढीअ जो इश्क वरी वधीक हूंदो आहे ऐं जेतिरो ॿुढो ओतिरो वधीक इश्की मिजाज़ ऐं जेकॾहिं ॿुढो इश्क नथो करे त माना सम्झो लफड़ो आहे त हाणे हिकिड़ो ॿुढो हो हिकिड़ो दफ़ो हिकिड़े ॿुढे ऐं ॿुढी जो पाण में अची झगड़ो थियो त ॿुढी थी चवे ॿुढे खे चई जॾहिं मां जवान हुअसि ऐं कॉलेज में पढ़ंदी हुअसि त तूं मुंहिंजे पुठियां बढ़िया चकर हणंदो हुअसि सीटियूं वॼाईंदो हुअसि पोइ शादी खां पोइ बि मूंखे प्यारु कंदो हुअसि अॼुकल्ह तूं रोज़ु मूंसां झगड़ो करी छो त उहो ॿुढो छा थो जवाबु ॾिएसि मां तव्हां ॿुधायां अथव थोरो हिंदीअ में ॿुढो जवाबु थो ॾिए चए थो जबी तू जवां थी बहकी हवाएं थी जबी तू जवां थी बहकी हवाएं थी जबी तू जवां थी नखरे अदाएं थी अरे जबी तू जवां थी कई तुझ पे शेर लिखते थे जबी तू जवां थी कई तुझ पे शेर लिखते थे जबी तू जवां थी तू गोरी थी लाल थी जबी तू जवां थी तेरी हिरनी सी चाल थी जबी तू जवां थी तेरे नैन काले थे जबी तू जवां थी तेरे होंठ प्याले थे जबी तू जवां थी बिजली गिराती थी जबी तू जवां थी चलते रुकाती थी अरे जबी तू जवां थी तुझको कुछ हुस्न था शबाब था जबी तू जवां थी तुझको कुछ रुबाब था मगर अब न तुझे हुस्न है न शबाब है तुझे जो भी देखे उसका खाना खराब है अब न तुझे हुस्न है न शबाब है तुझे जो भी देखे उसका खाना खराब है अब तुझे देखकर कोई रुकता नहीं मेरे सिवा तुझ पर कोई मरता नहीं अब तू क्या बिजली गिराएगी खुदा करे तुझ पे बिजली गिर जाए और ये बुरा दुआ कहता है कि बुढ़िया तू जल्दी से मर जाए ताकि मैं दूसरी शादी करूं हाणे ॿुढो बि हाणे ॿुढी बि घटि कोन्हे उहा वरी हुनखे जवाबु थी ॾे आख़िरी उहा जवाबु कहिड़ो थी ॾे चई जबी तू जवां था लाखों में एक था जबी तू जवां था लाखों में एक था जबी तू जवां था देवों का देव था जबी तू जवां था तेरी छाती 36 इंच थी जबी तू जवां था तेरी कमर 32 इंच थी जबी तू जवां था तेरे सर पे बाल थे जबी तू जवां था तेरे टमाटर जैसे खाल थे जबी तू जवां था कईयों को नाच नचाता था जबी तू जवां था कईयों को नाच नचाता था जबी तू जवां था कईयों के छक्के छुड़ाता था जबी तू जवां था जैसे लखनवी नवाब था जबी तू जवां था तेरा रोब लाजवाब था मगर अब न तू नवाब है न लाजवाब है मेरे लिए तू सिर्फ एक हड्डी में कबाब है अरे अब न तू नवाब है न लाजवाब है मेरे लिए तू सिर्फ एक हड्डी में कबाब है अब न तेरे सर पे बाल है न तुझ में कुछ माल है अब तू क्या किसी के छक्के छुड़ाएगा खुदा करे तेरा छक्का छूट जाए और ये बुढ़िया दुआ देती है कि बुढ़े तू जल्दी से मर जाए ताकि मैं दूसरी शादी कर लूं अहिड़ियूं ॻाल्हि केतिरियूं आइटमूं आहिनि पर हाणे वक़्तु कोन मिलियो न त अञा उहो मां ॻाईंदो आहियां अचो अचो ऐं पाड़े वारा रोज़ तो खातो मार ज़ाल जी क्लासिकल आहे पर हाणे वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में मौक़ो मिलियो त हाणे झूलेलाल जो इहो गीत थी थो वञे इन गीत में मां चाहींदुसि जेके बि भाउर हिन संगीत हिन झूलेलाल जे पिड़ में नचणु चाहिनि त अची करे नची सघनि था चवंदा आहिनि त खुशी के पीछे गम होता है ताली वो बजाते हैं जिसके बाजुओं में दम होता है ताड़ियूं बि वॼाइजो ऐं हिते डांस बि कजो त झूलण तव्हांजूं सभु मुरादूं पूरियूं थियूं
रखियो भला झूले लालड़ ओ लाल मुझे पत रखियो भला झूले लालड़ सेवणदा सिंधणी दास ती शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अलीदम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर अलीदम दम दे अंदर ओ
हाणे पलो पाईंदासीं असां, जेका असांजी आख़िरी आइटम आहे। उनखां सवाइ त असांजी हर संगत अधूरी आहे। सभिनी खे मां अर्ज़ु कंदुसि त पंहिंजी पंहिंजी जॻह ते उथी बीहनि ऐं पलो पाइनि। पर आख़िर में मां एतिरो ज़रूरु चवंदुसि, मां ख़ासि करे शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे हांगकांग जी सिंधी एसोसिएशन जो, जिन असां कलाकारनि खे हिते मौक़ो ॾिनो आहे। असां त हूअं सुपिने में बि न सोचे सघूं त शायदि कॾहिं हांगकांग वञणु थींदो, पर चवंदा आहिनि त मुक़दर जी ॻाल्हि आहे। दादा लाल हरदासाणी ऐं तव्हां जेके शाम आहे मिस्टर नूतन दास सां ॿ टे दफ़ा फ़ोन ते ॻाल्हि थी, त उन्हनि सभिनी जो ऐं तव्हां सभिनी दर्शकनि जो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां असांखे हिते हीउ मौक़ो ॾिनो। बसि चले भी आओ हम तुमसे प्यार करते हैं, ये वो गुनाह है जो हम बार बार करते हैं। धन्यवाद दोस्तों, जय हिंद, जय भारत। आखिर में पलो पाईंदासीं। जिए सिंधी ऐं जिए सिंधी सदा ही गॾु। सदा ही। बेली पलव जी पाहिला तो दिन जा खाली ना करी अचन जी आस करे अज तो वट घोट गणा प्या बीड़ा तर देह में कांतों में मर्द मड़ा हरी जोशी जुंग गणा हो तुत कायम कल जुग में लालण लालण मां करया हम जो लालण कड़ी कुंड मां बारिया थी लकड़ियों मुझो लालण बारे बुंड हाणे लालण मुंह में कड़िया उंड हो जो लिखी बिन तूलाट में झूलण तुंहिंजे दर ते आहे छुहारन जो बाग वेठो आई त सॾ ॾे जे सुम्हियो आहे त जाग हाणे ॾे संगत खे लाग हो जो स्वाली आहिनि तुंहिंजे दर जा मां दासन जो दास झूलण तू त शाहन जो भी शाह जिंदा जलपति वीरवर तू त हीड़न जो हमरा बुडंदड़ बेड़ा तिक मां तारी तू ही वीर मला साईं ये दुनिया दुखन संदो दरिया तू त पारू कारज पाक सतगुर अपनी बाज करो हो मुंजा बाबल अपनी बाज करो जो पर्दा कुल जा ढक अगले गुण माफ कजैं तू त पिछले बिरा को पक एक संग मिलाए जय संतन जो
सदको वञा पंहिंजे गुरु महाराज तां जंगल जुग में रखी पग लाल साईं सोटल वाला साईं बहिराणे वारा साईं भाई होम वारनि भाउरनि तव्हांजे दर ते पलव पारायो आहे अंग संग साए देश परदेश जी रक्षा करो रोज़ी रिस्क में बरकत विझो झूलण लाइ न्याणियुनि जो बाग भलो कजां जिंजी जहिड़ी मनोकामना हुजे तिंजी तड़ी पूरी कजां हे कम गरीबन जाय अची लालण तो नाथा सिर सवा सदा सुआ दुख भंजन दाता हाणे जिनी तो दर पलव पाता मुझे आगे स्वामी अगाड़ना गज गज बोल अमर लाल की जय आयो लाल सवे चो झूले लाल जा जाती चो झूले लाल जो ताड़ी बजायो हलो 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 दोस्तों वञण खां अॻु मां हिकु अर्ज़ु कंदुसि त हीअ जेके असांजा आर्टिस्ट ख़ासि भारत मां कई आया आहिनि असांखे हिते चेटीचंड जे मौक़े ते विंदरण लाइ उन्हनि जे लाइ हिकु वॾी ज़बरदस्त तारीफ़ हुई वॾी वॾी महिरबानी उमेद तव्हांखे मज़ो आयो हूंदो असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई हथ मथे खणो मज़ो आयव धन्यवाद जय हिंद सदाईं ख़ुशि अरे लाल